मां असांजे विच में दीपा नानिक चांगरानी दीदी आहे, जेके माना नासिक में पिछले 25-30 साल खां हर एक्टिविटीज़ जे अंदरि इन्वॉल्व हूंदी आहे। जिते भी महिला जो कुछ कार्यक्रम हूंदा आहिनि उते उहे एक्टिव हूंदा आहिनि। उहे पंहिंजो डायरेक्टर वीएम ऑटो पार्ट्स प्राइवेट लिमिटेड जे अंदरि बि आहिनि ऐं चङनि ॿियनि संस्थाउनि सां बि जुड़ियल आहे। मां पवन जी खे आग्रह कंदुसि त दीदीअ खे घुरायो वञे ऐं दीदीअ हिन प्रोग्राम ते ख़ासि हिकु माना विषय रखियो अथई ऐं उहो विषय असां सभिनि जे साम्हूं रखियो वञे। थैंक यू रतन जी। जय झूलेलाल। मां दीपा जय चांगरानी, झूलेलाल। शंकर एजुकेशन सोसाइटी, डॉक्टर गुर्जर सुभाष हाई स्कूल ऐं पूज्य सिंधी पंचायत देवलालीअ जी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हेॾो लासानी प्रोग्राम ऐं ॾाढो सुठो प्रोग्राम कयो। सिंधीअ जो समाज जो इतिहास, जेतोणीकि असां सिंधी आहियूं ऐं काफ़ी उमिरि आहे, पर असां पार्टीशन खां पोइ ॼावल त असांखे पार्टीशन खां पहिरीं सिंधीअ जो जेको इतिहास हो उनजी एतिरी ख़बर ॼाण न हुई। पर जॾहिं रतन चावला मूंखे इहा नींड ॾिनी ॻाल्हाइण लाइ, त जीअं चवंदा आहिनि गूगल, विकीपीडिया ऐं घणनि ई बुक्स खे मूं खंगालियो ऐं एॾा बुक्स मूं ॾिठा सिंधीअ जे बारे में, सिंधियत जे समाज जे बारे में। मां त ईअं चवंदसि त 1500 ईस्वी पूरी आहे, उन खां पहिरियों असांजी सिंधी सभ्यता आहे, जेको ॾिसी मूंखे ॾाढो अजब लॻो। हिकु फ्रेंच ऑथर आहे, फ्रेंच ऑथर जेको आहे माइकल बोल्डविन, उन उते एॾी अची रिसर्च कई ऐं एतिरो सिंधी सभ्यता जे बारे में फोटा ॾिनऊं, ॾेखारियो अथऊं, जेके मां एक्चुअली पीपीटी कई आहे। मां चाहींदसि त उहो पीपीटी थोरी चालू कयो, जेका असांजा उहा आहिनि, त मां उहो पीपीटी मोकिली आहे। ऐं असांजी ॿोली जेका आहे मिठड़ी आहे, असांखे सभिनी ॿुधायो आहे, असांजे वॾनि जी ख़बर आहे। थैंक यू वेरी मच। असां सिंधीअ जो इतिहास जेको आहे, मां जेके कुझु फोटा मां ॾिठा, ज़बरदस्त। असांजो छा असांजो आर्किटेक्चर हो, छा असांजा पहिराव हो, छा असांजी वेशभूषा आहे। स्लाइड्स थोरो महिरबानी करे स्लाइड्स अॻियां वधाईंदा वञो, स्लाइड्स अॻियां वधाईंदा वञो। असांजी वेशभूषा केतिरी सुठी आहे। 4-5 हा, जीअं मोहन जो दड़ो, मां तव्हांखे ॿुधाइण में ख़ुशी थी थियां, 5 किताब, हिकु किताब 300 पेजनि जो लिखियलु आहे ऐं उहो बि कंहिं फ्रेंच ऑथर लिखियो आहे। जय पाकिस्तान, यानी अॼु जे पाकिस्तान या सिंधु नदीअ जे किनारे ते जेका असांजी सिंधु सभ्यता आहे, उन जे बारे में डिटेल में सभु लिखिया अथऊं, खोदाई कई अथऊं। उन किताब जो नालो आहे आर्कियोलॉजी, आर्ट एंड रिलीजन ऑफ द सिंध। उनमें असांखे एॾी सभु एॾा उन्हनि में असांखे अवशेष मिलिया आहिनि जो मूंखे ॾिसी करे वाइदो थियो त असांजी सिंधु सभ्यता एॾी पुराणी हुई, तमामु पुराणी। एमएच पहनवार, जंहिं उन्हनि जे बारे में, सिंधियुनि जे बारे में ॾाढो लिखियो आहे, उनजे सभ्यता जे बारे में, उन वेशभूषा, उनजी ॿोली, उन्हनि जे बारे में। जेतोणीकि मां उन में एॾा डिटेल्स वञा, प्लीज़ स्लाइड्स थोरा अॻियां वधाईंदा वञो। असांजा संत सूफ़ियुनि जे बारे में बि उन्हनि लिखियो आहे। संतनि सूफ़ियुनि जे बारे में जीअं असांखे चयो अथऊं भई शाह अब्दुल लतीफ़, 1756 में उन्हनि जो शाह जो रिसालो आयो। असांजो उॾेरो लाल, उन्हनि जो वर्णन कयो अथऊं। असां सिंधीअ जी वेशभूषा कई अथऊं। असांजी क़ौम जी सुञाणप जेका असांजे इष्ट देवता झूलेलाल ते थी। झूलेलाल साईं जो अवतार सिंधियुनि में थियो ऐं उन सदीअ में जेके इस्लामिक जर्मनी बादशाह हुआ, जिन हिंदू धर्म खे ख़तमु करण जी साज़िश रची, असांखे साईं लाल उन्हनि खां बचायो, उनजी असांजी हिफ़ाज़त कई आहे। पार्टीशन अॻु असांजा ॿार जेके वापारु करण लाइ ॿेड़नि ऐं ॿेड़ियुनि में सफ़र करे ॿाहिरनि मुल्कनि में वेंदा हुआ, 15 ॾींहंनि जो, महीननि जो सफ़र करे उते कंहिं हंधि वञी जफ़ाकशी करे, तकलीफ़ूं करे, अॼु उन मुक़ाम ते आहे त असांखे ॾाढो फ़ख़ुरु थो थिए ऐं ॾाढी महिनत करे रहिया आहे। असांजी हिकु फ्रेंच ऑथर लिखियो, जो मां कोट कयां थी, इंग्लिश में कोट कयां थी। इट्स अ मिस्ट्री वाइल हिंदू पंजाबी गॉट द स्टेट, हिंदू बंगाली गॉट द स्टेट ओन स्टेट, वाइल सिंधी डिडंट गॉट एनी लैंड। उन में ॿुधायो वियो आहे त हिकिड़ो एडवोकेट रेड क्लिफ, जंहिंखे को पॉलिटिकल ग्राउंड न हो, उनखे ब्रिटिश वारनि इहो ॾिनो त तव्हां उन लैंड जा, उन्हनि जा माण्हुनि जा ॾिसो ऐं अलॉटमेंट कयो। ॿुधी करे एॾो दुख थो थिए त असां सिंधियुनि जा पेपर हुन डिस्ट्रॉय करे छॾिया। अॼु बि हुननि जो को बि ज़िक्र कान्हे। इन करे असां हीअ बेघर थी वियासीं। असांखे कुझु पंहिंजो स्टेट न मिलियो, जॻह न मिली। वाकई जेके सेकेंड वर्ल्ड वॉर में जेके सैनिकनि जूं जेके बैरकूं हुयूं, सिंधी उते अची रहिया
अहिड़नि हालतुनि में कंहिंजा पीउ अलॻि थी विया, फैमिली अलॻि थी विया, पर तंहिंखां पोइ हेॾी महिनत करण खां पोइ, हेॾे हुन दुखनि सहण खां पोइ अॼु सिंधियुनि असांजो मक़ाम कयो आहे। ऐं ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि करे त असां ॾाढा जफ़ाकशी आहियूं। मूंखे हिकु ॿ चवणु चए थो त असां पार्टीशन खां पोइ पाण खे ॾाढो वसायोसीं, ॾाढो सुठो कयोसीं, पर ॾाढो दुख थो थिए त थोरी यूनिटी घटि आहे। मां सिंधी पंचायत डिस्ट्रिक्ट पंचायत सां काफ़ी टाइम में जुड़ियल आहे। उन में मां हिकिड़ो तव्हांखे इंसिडेंट ॿुधायां थी। 5 साल अॻु में धुलिया में हिकिड़ो सिंधी घर हो, वीचारा ग़रीब हुआ, पंहिंजो दुकानु हलाईंदा हुआ, माउ पीउ ऐं ॿ ॿार। माण्हू गुज़ारे वई, पीउ ऐं भाउ वेंदा दुकान ते, छोकिरी नंढी उते रहंदी। पासे में हिकु मुस्लमान घर हो, मुस्लमान घर उन छोकिरीअ खे मुस्लमान उन छोकिरे खे सीड्यूस कयो, माना लैपटॉप ॾेई मोबाइल ॾेई करे उन्हनि खे पंहिंजे खईं ऐं बजाए वियो। बजाए वियो, पहिरियों शादी कयल हो, 4 ॿार हुअसि, बजाए वियो। सूरत में उन इलीगली शादी कई। धुलिया में सिंधियुनि FIR दर्ज कई, सभु कयो, कुझु कान थियो। आख़िर असां ते चयूं त तव्हां सिंधी ज़ालूं उन छोकिरीअ खे वञी सम्झायो त इहो ग़लति आहे। उहो मुस्लमान कॾहिं तोसां चयो, मां माइनॉरिटी कम्यूनिटी चवंदसि, मुस्लमान माइनॉरिटी कम्यूनिटी, पाण 40 साले जो, 16 साले जी छोकिरी। तंहिंखां पोइ असांजे महिनत सां उन छोकिरी सम्झो, हाणे सभु थी वियो, FIR कोर्ट में न थियो। चवण जी ॻाल्हि आहे त जेकॾहिं असांखे थोरी घणी यूनिटी हुजे, जेके बि तकलीफ़ में आहिनि। मां नासिक जी हिकिड़ी ॿी तव्हांखे मिसाल ॿुधाईंदसि। नासिक में हिकु सिंधीअ जो दुकानु हो ऐं तमामु चवंदा आहिनि अहिड़े सुठे नमूने सुठे हंधि हो। उनजे पुठियां माइनॉरिटी कम्यूनिटी पिया त तूं ख़ाली कर। वीचारो हिकिड़ो ई कमाईंदड़, कीअं कमाईंदड़, पर उनखे एॾियूं धमकियूं मिलियूं, घणनि ई सां उन्हनि कॉन्टेक्ट कयो, पुलिस में FIR कान थी कई, पर छाकाणि त उन जो मुस्लमान कम्यूनिटी जो ज़ोर घणो हो, कुझु कान थियो। आख़िर हुनखे हार्ट अटैक अची वियो, मरी वियो। माना चवण जी आहे, जीअं असां ॿुधोसीं बाबूलाल गोड मध्य प्रदेश में सिंधियुनि खे हिकु दफ़ो हुन चयो त तव्हांखे जेकॾहिं हिते न रहणो आहे, छाकाणि त उन्हनि कुझु इहे कयो त तव्हां पाकिस्तान में हली वञो। त इहो ॿुधी करे ॾाढो ख़ुशि त असांखे पाण में बि यूनिटी करणु खपे। जेतोणीकि इहा ॻाल्हि आहे त पार्टीशन खां पोइ असां पंहिंजा रूट्स ऐं पंहिंजा उन्हनि मल्हाइण लाइ जफ़ाकशी कईसीं, टिड़ी पखड़ी वियासीं। आसाम में हिकु ॿ सिंधी घर आहे, पर हिकु त सिंधी ॿोली ऐं ॿियो यूनिटी जेका असां ॾिसंदा आहियूं त ॿियनि में ॾाढी कॉमन में आहे, उहा असांखे करण जी तमामु ज़रूरत आहे। ऐं असां अचो त पाण में कुझु अहिड़े नमूने कयूं जेके तकलीफ़ में आहिनि, जेके सिंधीअ जा आहिनि, जेके तमामु ॻोठनि में रहनि था, जिन में उन्हनि खे पंहिंजो सोर्स कान्हे, इहो न आहे, त उन लाइ कुझु कमु कयूं। ऐं मां 2 अखर ख़ाली इहो चवंदसि त हिकु सिंधी शाइर पलू चौथाणीअ हिकिड़ी पोएम लिखी आहे। उहा उन लाइ लिखी अथई जेके सिंधी आहिनि ऐं सिंधी नथा ॻाल्हाइनि। वञो विसारी थो ॿोली, बिछड़ा थींदे हाल, वञी विसारी थो ॿोली, बिछड़ा थींदे हाल, सिंधी आहे सिंधी थी चओ चओ झूलेलाल। VIP सम्झी भॻवान असांखे अहिड़ी ज़ुबान, VIP सम्झी भॻवान ॾिनी असांखे अहिड़ी ज़ुबान, ॿियो त चई ॾेखारे ॾाढो ॼञ सिंधी ऐं दरबान। त मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त जॾहिं असांजी सिंधी ॿोली हेॾी सुठी आहे, जंहिं सभ्यता एॾी आहे, 1500 साल ईस्वी पूरीअ खां असांजी सभ्यता आहे, ऐं अनफॉर्चुनेटली पार्टीशन खां पोइ ॾाढो टिड़ी पखड़ी विया, असांजी सभ्यता ॼण चवंदा आहिनि पोइ ते पइजी वई या मरी वई। अचो त उनखे चलो, अचो त उन्हनि खे ई कयूं। या असांजे सिंधी पंचायत जेके वॾनि वॾनि शहरनि में उन्हनि जो ॾाढा सुठा कम आहिनि, जीअं असांजा ॾिण वार कयूं था, पाण में सभु कयूं था, पर इहो ॾिठो आहे त जेके नंढा ॻोठ आहिनि, जिते असांखे पंचायतियूं कान आहिनि, उते अॼु बि उहे ॾिण वार उहे बिल्कुलु गुम थी विया आहिनि। असांजा खाधा अहिड़ा रिच हूंदा हुआ, चवंदा आहिनि त भई असांजे खाधनि में अञा ताईं सवादु आहे। सिंधी कढ़ी चओ, साई भाॼी चओ, दाल पकवान चओ, असांजी उनमें बि आहे, पर उहे अनफॉर्चुनेटली छाकाणि त असांजी सर्कमस्टेंसिस अहिड़ियूं त आस्ते आस्ते उहे गुम था थी वञनि। असांजी ॿी जनरेशन या टी जनरेशन अॼु सिंधी ॻाल्हाइण में छो थी करीब आहे, या उन्हनि जे माइटनि खे या उन्हनि जे ॾाॾा ॾाॾियुनि खे भले हू इंग्लिश में हिकिड़ी लैंग्वेज आहे, ॿी लैंग्वेज, पर इहा बि मेन लैंग्वेज में हिननि खे हुअणु खपे। त अचो त असां इहा कोशिशि कयूं। मां वधीक एॾो न चई सघंदसि सिंधीअ जे बारे में, छाकाणि त काफ़ी असां रिसर्च कई, काफ़ी असांजी सिंधी सभ्यता जेका एॾी पुराणी आहे, जेका सिंधु नदीअ ते हुई, जंहिंजे करे असांखे एॾो असांजो सभ्यता हुई। कोशिशि कयो अचूं ऐं असां इहा बि कंदासीं, सिंधी डिस्ट्रिक्ट पंचायत, भुज देवलाली पंचायत जूं, असांजूं ॿियनि पंचायतुनि जो तमामु
सहारिनी कमु आहे, काफ़ी सुठे नमूने कंदा आहिनि। जीअं असांजा मैरिज ब्यूरोस वग़ैरह आहिनि उहे ॾाढो सुठो कमाईंदा आहिनि। मां एतिरो चई ॿ अखर चई चवंदसि थैंक यू, जय झूलेलाल। थोरो दुख थो थिए हा तव्हांजे हिते थोरो आवाज़ प्रॉब्लम, थोरो माना इंटरनेट प्रॉब्लम आयो।